अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾाऊं आहियां संझा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं एयरलाइंस। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि खां अॻु वीडियो स्कैंडल वारे केस में यूसुफ रज़ा गिलानी ऐं अली हैदर गिलानी खे नोटिस जारी करे छॾियो। 22 मार्च ते तलब। मुल्क अंदर कोरोना जे हाकारी केस जी शरह 4.5 मां 9 सैकड़ो ताईं पहुची वई आहे। पंजाब में कोरोना तेज़ी सां पखड़जी रहियो आहे। अवामी मेड़ाकनि खां पासो कयो वञे। कोरोना केस वधण सां सिहत जे निज़ाम ते दबाव अची सघे थो। कोरोना केसिस खे रोकण जो हिकु ई तरीक़ो आहे, इहो आहे एहतियात। सिहत बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार डॉक्टर फैसल जी मीडिया खे ब्रीफिंग। मुल्क में कोरोना वायरस ख़तरनाक हद ताईं वधी वियो। इस्लामाबाद में कोरोना केसिस में गैर मामूली इज़ाफ़ो। SOPs नज़रअंदाज कंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू। अॼु खां हर छंछरु ऐं आचर ते रेस्टोरेंट्स अंदरि ऐं ॿाहिरि खाधो खाइण ते पाबंदी हूंदी। रुगो होम डिलीवरी जी इजाज़त हूंदी। रुगो आम वायपे जी शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर ई खुलियल रहंदा। मुल्तान में कोरोना SOPs जी भञक कड़ी ते 12 दुकान ऐं हिकु रेस्टोरेंट सील कयो वियो। 12 बसूं बि तहवील में वरितियूं वयूं। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। वधीक 42 मरीज़नि जूं हयातियूं गिरकाए वियो। फौतुनि जो अंग वधी 13,799 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 3,876 नवां केस रिपोर्ट। सिंध में 2,62,796, पंजाब में 1,95,887, KPK में 78,653, इस्लामाबाद में 50,843, बलूचिस्तान में 19,206, आज़ाद कश्मीर में 11,283, गिलगित बल्तिस्तान में 4,967 केस रिपोर्ट। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त नैब मरियम नवाज़ खे हिरासा करे रही आहे। इलेक्शन चोरी कंदड़ हुकूमत कहिड़ा सुधारा आणींदी। नैब मुल्क जी जेका तबाही कई आहे उहा कंहिंखां ॻुझी न आहे। हिकु ई ॻाल्हि आहे त चूंडूं आइन मूजिबि थियणु घुरिजनि। ईद खां पोइ लॉन्ग मार्च जो ऐलान थींदो। कुर्बानी जी ईद खां अॻु हुक्मरान जी कुर्बानी थींदी। इस्तीफ़ा वारे मामले ते इख़्तिलाफ़ हल थी वेंदा। नून लीग अॻवान राणा सनावला जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। कंबर भरिसां ॻोठ हीसब मक्सी में ट्रैक्टर ऐं मोटरसाइकिल में टकर। ॻोठ खमीसो बिरोही जो रहवासी नौजवान अली हैदर खुसो फोत थी वियो। कराची जे गुलिस्तान जौहर जे ब्लॉक 8 में पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जे 2 फोरू खे गिरफ़्तार करे फुर थियल मोटरसाइकिलूं ऐं हथियार हटकण जी दावा। हिकु फोरू फरार थी वियो। पुलिस जो चवण ते जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। वधीक जांच कई थी वञे। वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ अज़ीम अॻवान शहीद सूर्या बादशाह जो 78 शहादत जो ॾियारो मल्हायो पियो वञे। सॼी सिंध में तक़रीब कोठाए खेसि भेटा पेश कई वई। ऐं मिठी में ज़िले इंतज़ामिया ऐं आवाज़ TV जे गॾियल सहकार सां थर बदिलींदो पाकिस्तान जे सिरे हेठि 3 ॾींहंनि वारो थर मेलो ॿिए ॾींहुं बि जारी। मेले में थर जा रंग निकिरी पिया। मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल लॻाया विया। मेले जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू घुमण लाइ पहुतल। पाक आर्मी ऐं रेंज जे जवाननि बि करतब पेश कया। मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि खां पोइ मौसीक़ी जी महफ़िल, उठनि ऐं घोड़नि जी डोड़, डॉग रेस में आवाम जी दिलचस्पी।